इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त ऑडियो सबूत मौजूद आहिनि, को बि गैर क़ानूनी कम न थियो आहे, न ई कंहिंखे नाजाइज़ फ़ाइदो पहुचायो वियो। भारत मां बिजली प्लांट इमरान हुकूमत जी पॉलिसी ऐं क़ानून जे मुताबिक़ आयो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ते सख़्त तनक़ीद कंदे चयो त इमरान ख़ान खे कावड़ ऐं तकलीफ़ इन ॻाल्हि जी आहे त ऑडियो मां का बि गैर क़ानूनी शइ बरामद न थी सघी। कावड़ ऐं तकलीफ़ इहा आहे त ऑडियो में बुशरा बीबी जे 5 कैरात हीरे जो ज़िक्र नाहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु हो त ख़ैरात जा पैसा ज़ात सियासत लाइ इस्तेमाल कंदे पकड़जण जो रोइण पिटण त ठहे थो। 5 कैरात हीरे लाइ हुकूमती पॉलिसी तब्दील करण वारो अॼु ॿियनि ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। 458 केनाल ज़मीन लाइ हुकूमती पॉलिसी तब्दील कंदड़ अॼु बि कूड़ पियो ॻाल्हाए। मरियम औरंगज़ेब चयो त ऑडियो में शौकत तरीन ऐं सूबाई वज़ीरनि जे पाकिस्तान दुश्मन साज़िश जहिड़ी का बि ॻाल्हि नाहे निकिती। फॉरेन फंडिंग ज़रिए पाकिस्तान जी आज़ादी ऐं मईशत जो सौदो करण वारो रड़ियूं करे रहियो आहे। सुद समाअ वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब वधीक चयो त शहबाज शरीफ़ का बि पॉलिसी तब्दील न कई आहे, न ई ज़मीन घुरी आहे ऐं न ई 5 कैरात जा हीरा घुरिया आहिनि। को बि गैर क़ानूनी कम न थियण सबबि इमरान ख़ान कावड़ जे करे चरियो थी वियो आहे।